नाज़रीन, हैदराबाद में शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ प्रोग्राम तहत नौजवानन के ट्रेनिंग कराईंदड़ मुख्तलिफ़ इदारन के सरबराहन जे तारफ़ी गॾिजाणी समाजी तंज़ीम PRD जे ऑफिस में घुराई वई, जंहिंमें तरबियती इदारा हलाईंदड़ इंस्टीट्यूट के सरबराहन ऐं अमलदारन शिरकत कई। उन हवाले से पेश है SS न्यूज़ के ब्यूरो चीफ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो यूथ प्रोग्राम तहत जेके मुख्तलिफ़ इदारा हलंदड़ आहिनि उन जा सरबराह आहिनि, उन जा जेके लाॻापियल अमलदार उन जी हिते तारफ़ी गॾिजाणी थी आहे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं था त हुननि जा हिते कहिड़ा इशूज़ आहिनि ऐं कहिड़े नमूने सां हुन जी ॻाल्हि ॿोल थी आहे। ही प्रोग्राम जो है 2009 का वठी कम करे तो सिंध गवर्नमेंट की तरफ का ही प्रोग्राम हले तो, जंहिंमें जेके सिंध जा जेके बेरोज़गार नौजवान आहिनि उन्हनि खे असां ट्रेनिंग्स करायूं था जीअं हू पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। ये तमामु घणी सुठी डिस्कशन थी, जंहिंमें ॿुधायो वियो त जेके पोयां प्रोग्राम्स हुआ उनमें कहिड़ियूं असांजे स्टूडेंट्स या असांजे जेके भी पहिरीं जेके कैंडिडेट्स हुआ उन्हनि जी कहिड़ी सक्सेस स्टोरीज़ हुयूं ऐं हाणे हिन प्रोग्राम के ज़रिए असां इन में वधीक बेहतरी कीअं आणे सघूं था। और मैं ये समझता हूँ कि ये एक बेहतरीन अपॉर्चुनिटी है जो हमारी यूथ है उनके लिए, कि इसके अंदर एक वैरायटी ऑफ कोर्सेज़ आपको क्वालिटी एजुकेशन के साथ और बहुत अच्छे अच्छे ट्रेनिंग पार्टनर्स हैं और आपको एक बेहतरीन इन्वायरमेंट प्रोवाइड किया जाएगा। प्रोग्राम जो है सिर्फ़ सिर्फ़ सिंध सूबे में आ, जैमें फ्री स्किल्स भी आहिनि ऐं उन में 2500 रुपया स्कॉलरशिप भी है ॿार के ऐं फ्री कोर्स भी है ऐं उनके गवर्नमेंट में सर्टिफिकेट भी उनके मिलंदो आहे ताकि हो जो आहे सो पंहिंजो जेको आहे न पंहिंजे पेरनि ते बीह रहे। एक्चुअली आज हम लोगों ने ये मीटिंग जो रखी थी ये स्किल्सटन की तरफ से और डिफरेंट जो ऑर्गेनाइजेशंस जो हम लोगों ने ओपन की हैं बच्चों के लिए, उनकी जो स्किल्स हैं वो डेवलप करने के लिए। जी नाज़रीन, हैदराबाद में PRD ऑफिस अंदर शहीद बेनज़ीर भुट्टो यूथ डेवलपमेंट प्रोग्राम तहत मुख्तलिफ़ इदारनि जे सरबराहन जी मीटिंग थी आहे। उन मीटिंग में इहो तय कयो वियो त जेके नौजवान ट्रेनिंग वठनि था उन्हनि खे वक़्त सिर वज़ीफ़ो ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे पेरनि ते बीह सघनि ऐं पंहिंजो रोज़गार कमाए सघनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंगी, SS न्यूज़, हैदराबाद।